अस्सलामुअलैकुम दोस्तों, अवेश नानी तव्हां सां मुखातिबु आहे। दोस्तों, अॼु जो जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो इहो आहे त सिंधी ॿोलीअ खे दुनिया में असां कीअं खणी हलूं, दुनिया में असां कीअं उनखे मञी रहियूं। उहो ईअं दोस्तों ॾिसो, असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा किताबनि में त बिल्कुलु आहे, किताबनि में मौजूदु आहे अॼु बि, पर हींअर टेक्नोलॉजीअ जो दौरु आहे। हींअर असांखे पंहिंजी ॿोलीअ खे उन टेक्नोलॉजीअ में आणणो पवंदो। जॾहिं टेक्नोलॉजीअ में यूज़ थींदी, उहा इस्तेमालु थींदी, त तॾहिं असांजी ॿोली जेका आहे उहा बैन अल-अक़वामी ॿोली थींदी, इलाही मथे निकिरी ईंदी दुनिया लेवल ते। उहा दुनिया लेवल ते तॾहिं निकिरंदी जॾहिं असां सभु जेके दोस्त आहियूं, जेका बि असीं टेक्नोलॉजी यूज़ था कयूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हींअर त प्रोडक्ट्स अची वेंदियूं आहिनि मार्केट में, फेसबुक आहे, ट्विटर आहे ऐं यूट्यूब आहे, गूगल सर्च इंजन आहे। तव्हां जेका बि गूगल सर्च इंजन ते सर्चिंग तव्हां कयो था, बराए महिरबानी करे तव्हां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में कयो। तव्हां जेका पोस्ट रखो था फेसबुक ते, बराए महिरबानी करे तव्हां सभु पंहिंजी सिंधी ॿोलीअ में रखो। तव्हां जेका बि यूट्यूब ते सर्च हणो था, जेका तव्हांखे वीडियो खपे थी या का शइ तव्हांखे ॾिसणी आहे, त उहा जेका सर्चिंग तव्हां हणो था उहा तव्हां सर्च कयो सिंधी ॿोलीअ में। ऐं जेका तव्हां ट्विटर ते पंहिंजो ट्वीट कयो था, उहो बि तव्हां कयो सिंधी ॿोलीअ में। हाणे इन मां पाण खे फ़ाइदो कहिड़ो पवंदो, ॾिसो दोस्तो, जीअं फॉर एग्ज़ाम्पल गूगल ते असांखे सर्च हणण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो, असांजी ॿोली मतिलबु कीअं उहो प्रमोट कंदा, उहो कीअं असांजी ॿोली उन में गूगल ट्रांसलेटर में एड कंदा। जेकॾहिं असां फेसबुक ते पोस्ट रखूं सिंधीअ में, त असांजी ॿोली उहो कीअं माना एड कंदा ट्रांसलेटर, फेसबुक जे ट्रांसलेटर में। उहो ईअं दोस्तो, ॾिसो, जेॾीमहिल गूगल इंजन ते तव्हां सर्च हणंदो, हिकु मां ई, ॿिए ई, टे ई, चोथे ई, ईअं ई जेॾीमहिल अचे, हज़ारनि जी तइदाद में अचे सर्च लॻंदियूं, त हुननि वटि हिकिड़ो सर्चिंग व्यू ईंदो आहे, जंहिंमें हुननि खे इहा निशानदेही थींदी आहे त हीअ सर्च हिननि खे, हीअ शइ हिननि खे न आहे मिली। पोइ हू ॾिसंदा त हिननि जेका सर्च कई आहे इहा कहिड़ी ॿोलीअ में कई आहे, अया इंग्लिश ॿोलीअ में आहे, अया सिंधीअ में आहे, अया उर्दूअ में आहे, छा में आहे। अगरि जेकॾहिं सिंधीअ में आहे, असांजी सिंधी ॿोली में फॉर एग्ज़ाम्पल जे न आहे एड थियल गूगल ट्रांसलेटर में, त हू लाज़मी हुन ॻाल्हि ते सोचींदा। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां वटि हिकिड़ो दुकानदार आहे, जेकॾहिं उन वटि 10 ग्राहक डेली अचनि, हिकिड़ी शइ जी अचे डिमांड कनि त बाबा हीअ शइ असांखे ॾियो, ऐं उहा शइ उन वटि न हुजे, त हू लाज़मी हुन ॻाल्हि ते सोचींदो। हू चवंदो त हीअ मुंहिंजा ग्राहक मन छो पिया मोटियो वञनि वापसि, लाज़मी हिननि खे मां उहा शइ ॾियां, ऐं मां पाण बि कमाईंदो, दुकानदार पाण बि कमाईंदो। इहा ई साॻी ॻाल्हि ईअं ई आहे गूगल में। जेॾीमहिल गूगल हिकु प्रोडक्ट आहे, जेॾीमहिल असां हिते सर्च कंदासीं, असांजी रिक्वायरमेंट पूरी न थींदी, लाज़मी असां वापसि हुतां मोटींदासीं। ठीकु, त पोइ हू सोचींदा हिन ॻाल्हि ते, बाबा जेकॾहिं हीअ अचनि था ऐं हीअ ख़ाली मोटी आहे, हुननि खे उहा शइ न मिली, उहो इन जे करे न मिली, कम्युनिकेशन न थी सघे हिन जी कंहिंसां, गूगल ट्रांसलेटर सां। हाणे उहा तॾहिं थींदी जॾहिं महिल हो गूगल ट्रांसलेटर हिन में एड कंदा, तॾहिं माना तव्हां जेका शइ सर्च कंदा उहा शइ मिलंदी तव्हांखे इंग्लिश। तव्हां इंग्लिश जी शइ सर्च था कयो, सर्चिंग तव्हां सिंधी में था कयो, तव्हांखे खपे इंग्लिश जो टॉपिक, त बि माना उहो तव्हांखे पोइ खणी आणींदा, जेकॾहिं उहो ट्रांसलेटर असांजो सिंधीअ में एड कंदा सिंधी ॿोली ट्रांसलेटर में। सो इन जे करे दोस्तो, तव्हां जेका बि महिरबानी करे पोस्ट रखो फेसबुक ते सिंधी में रखो, जेका बि ट्वीट कयो सिंधी में कयो, जेका बि गूगल ते सर्च कयो बराए महिरबानी करे सिंधी ॿोलीअ में कयो। ऐं उन खां अलावा जेका बि तव्हां यूट्यूब ते सर्च था कयो, उहा बि तव्हां सिंधी में कयो। इन मां पाण खे वॾो फ़ाइदो पवंदो। हिकिड़े मूं पंहिंजे दोस्त खे चयो, अदा तव्हां माना जेका पोस्ट रखो बराए महिरबानी करे तव्हां सिंधी में रखो। हुन मूंखे चयो त यार माना मां हिकिड़े रखण सां माना कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, मां न रखी त छा थी पवंदो, ॿिया सभु रखंदा। ॾाढी मूंखे खिल बि आई पिए, बहरहाल माना थोरो सीरियस थी हुनखे मूंखे ॻाल्हि सम्झाइणी हुई, ऐं माना इहा शइ हुनखे सम्झाइणी हुई मूंखे। त मां हुनखे इहा शइ चई, मां चयो हिकिड़ो ॻोठु हुयो, असांजे ॻोठनि में इहो थींदो आहे, जब बाबा कंहिंजी शादी थींदी आहे त ॿिए ॻोठ वारा छा कंदा आहिनि, माना खीर वग़ैरह, खटो वग़ैरह सभु शइ ॾींदा आहिनि। ईअं ई हिकिड़े ॻोठ में शादी हुई, भरिसां वरी ॿियो ॻोठु हुओसि, उन ते वियो, उनखे जे माना चङो मुड़ुसु जीअं हूंदो आहे, उनखे चईंदा माना असांजे ॻोठ में शादी आहे, सो असांखे ड्रम खीर जो खपे सुभाणे।
त हुन चङे मुड़ुस छा कयो त चई सही आहे, ड्रम हुन रखाए सॼे ॻोठ खे चई आयो त सभु माना हिन में जग जग खीर जो विझिजो, तॾहिं ई माना भरिजंदो। पोइ छा थियो त हुन छा कयो, हिकिड़ो माण्हू आयो, हुन चयो सभई खीर विझंदा, मां छो न हिकिड़ो जग पाणीअ जो विझी छॾियां। ॿियो आयो, उहो बि सोचे, चई सभु माना खीर विझंदा, मां बि तो पाणी विझां। पोइ हिन बि चयो सभु पोस्टूं रखंदा, मां छा रखां। सो हीअ ॻाल्हि थी उहा। पोइ ईअं ई हू ड्रम पाणीअ सां भरिजी वियो खीर जे बजाए। सो दोस्तो, जेकॾहिं असां इहा सोचींदासीं सभु पोस्टूं रखंदा, असां न रखी त छा थी वञे, ईअं न वॾो फ़र्क़ु थो पवे। काफ़ी अहिड़ा ई माण्हू आहिनि जहिड़ो हींअर मां तव्हांखे ॿुधायो थो चयो त माना मां पोस्ट न रखी त छा थी पवंदो। सो बराए महिरबानी करे पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदा रखण जे लाइ असांखे पाण खे हिमत करणी पवंदी। असां कंहिंखे डिमांड करे न चऊं असांजी ॿोली तव्हां नेशनल कयो, इंटरनेशनल कयो। जेॾीमहिल असांजी पाण पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾींदासीं तॾहिं दुनिया असांजी ॿोलीअ खे अहमियत ॾींदी, अदरवाइज़ दुनिया कोन ॾींदी। वॾी महिरबानी दोस्तो।